अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अयाज़ अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो थर टीवी यूट्यूब चैनल। दोस्तों, असांजी वीडियो खे लाइक कंदा कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं असांजी हर नई वीडियो तव्हांखे जल्दी मिली सघे। साईं, मुंहिंजा सिंध जे ज़िले सांगड़ में 45,000 एकड़नि जी पखेड़ ते बकार डंड ऐं उन बकार डंड ते मुसावर पखियुनि जी आमंद पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदड़ हिन मिटी जो हिकु बहितरीनु शाइर ऐं कवि अयूब गुल जो आस्थानो आहे। ॾाढो परे खां हुन असांखे लफ़्ज़नि में यादि कयो आहे। संत जी तख़लीक़ प्रोग्राम में अवां जी नज़र कंदासीं। हवाउनि रुख मटायो आहे ऐं रातियूं ठहणु शुरू थी वियूं आहिनि। हिन मुंद में सर निसरंदा ऐं परॾे पखेड़ा संज डंडनि ते लहंदा आहिनि। दिलनि जे ताकनि मथां इहो उदासनि जो ॾीओ ॿरण जी मुंद आहे ऐं हिन मुंद में अलाए छो जी वेगाणो थी पवंदो आहे। कंहिंजी यादि में शाइरी करणु ऐं शाइरी पढ़णु, तस्वीरनि ऐं तस्वीरुनि में कंहिंखे धार ॾिसण जो ॾुख हिन मुंद में वधीक घाटो थी पवंदो आहे। वेगाणे मन में विछड़ा वरी मिलण जी आस में अखियुनि जा बंद भॼी आला थी पवंदा आहिनि। बेठाई बि त अहिड़ी कंहिं कैफ़ियत में लिखियो हो त सर निसरिया पांद उतर लॻाव पिरी मूं तो कारण कांद सहसे सुखाऊं कयूं। सियारे जे सुबुह जो तिड़के ते वेहण ऐं बिस्तरे में सुबुह जी चांह जे मज़े जी बि कहिड़ी ॻाल्हि कजे। ऐं इहा हलकड़ी उस केॾी न वणंदड़ हूंदी आहे। राति जो देरि ताईं कंबल में वेठिजी शाइरी जा किताब पढ़णु, कंहिंसां तवील कचहरियुनि जो जादू, मच ते ॻोठ वारनि जी मेड़ में गुज़ारतूं, अकेले में कंहिं फिल्म जे सीन ते ॾुखारो थी वञणु ऐं परे खां ईंदड़ कंहिं उदास गीत जे ॿोल ते यादगिरियुनि में गुम थी वञणु, पंहिंजे पाण खे ॻोल्हे न लभण ऐं शाम जे वक़्तु कंहिं काफ़ी हाउस जे अकेली कुंड में वेही कंहिंजो हथु पकड़े उमिरि भर जे साथ जो अकेले वाइदो, समुंड जे किनारे चैन विखनि जो गॾियल पंधु ऐं सियारे जा ॾींहं छा छा न यादि ॾियारीनि था। हूं त हर मुंद में इंसान जे मन जूं कैफ़ियतूं अलॻि ई हूंदियूं आहिनि, पर सियारे जी मुंद अलाए छो हर शइ खे धीमो ऐं माठो करे छॾे थी। पहाड़नि मथां बर्फ़ूं पवंदे दरिया माठीणा थी वहंदा आहिनि। चश्मनि जो पाणी आठिरजी पवंदो आहे। सवाइ माण्हू जी दिलि रफ़्तार जी बि हर शइ झकी थी पवंदी आहे। मूं ॾिठो आहे मुंदनि जे उन फेरे खे सभ खां वधीक ॻोठ जो माण्हू माणे ऐं भोॻे सघे थो, छो त उहो फितरत जे वेझो रहंदड़ माण्हू आहे। चंड ॿाहिरां पिड़वेसी हिनखे अंदाज़ो थी वेंदो आहे त साल में बरसातूं केतिरियूं पवंदियूं या न पवंदियूं। ककरनि रंग ऐं हवा जे रुख मां ॼाणी वठंदा त केतिरी देरि में मींहुं ईंदो। ज़मीन ते जीत जणे जे चुरपर ऐं पखी जी उॾाम मां सम्झियो वञनि त बरसाति जो ज़ोर केतिरो हूंदो आहे। ख़ासि करे थर जा माण्हू पंहिंजे चौपाए माल जे चाल मां बि अहिड़ो अंदाज़ो लॻाए वठनि था ऐं अहिड़ी तरह सियारे जी उन्हनि सर निसरण मां ख़बर पवे थी। मूं अक्सर ॻोठाणे जे कचहरियुनि में इहो जुमिलो ॿुधो आहे त अञा सर न फाटो आहे सो सीउ परे आहिनि ऐं बेटा हुन लोक ॾाइप जे आधार ते सर निसरण ऐं उतर लॻण सां महबूब जी तांग खे जोड़ियो आहे। सर लोहीड़ा गभिया कुसर निसरिया तो की विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। मुर्शिद भेटाई जे बयान कयल उन कैफ़ियत खे का आशिक़ दिल ई सम्झी सघे थी त हिन मुंद में महबूब जी यादि केतिरो न सताईंदी आहे। जंहिं मोहबत न कई हुजे उनखे मुंदनि जे फेर घेर में कंहिंजे उकीर जी कहिड़ी कल हूंदी ऐं अहिड़नि माण्हुनि खे इहा बि ख़बर न हूंदी त चंड ॾिसी सजण छो यादि ईंदो आहे। मींहं नींहं जो पाण में कहिड़ो ॻंढापो आहे। उभ जा ककर ऐं अख जा छपर गॾु गॾु छो टिमनि था। बेमोहबत दिलियूं फितरत खे कॾहिं सम्झी न आहिनि सघंदियूं। ऐं इहा मोहबत ई आहे जे दुनिया जा सभु
पहिरियां साज़ ठाहिया, जंहिं नड़ी में कुठल कूंज रखी कंहिंजी यादि खे ॻायो, जंहिं पत्थर ते वसल जूं मूर्तियूं उकेरियूं ऐं मोरनि जे पेरनि मां रक़्स खे चूंडे खयो। का बि मोहबत दिलि इहो कीअं सम्झी सघे थी त सियारो केतिरो उदास हूंदो आहे, ऐं ख़ासि करे अकेलियूं सांझियूं रातियूं कीअं माण्हू जे मन मां हिजर जूं करचियूं चूंडे अखियुनि में विझंदियूं आहिनि। आउं सम्झां थो त हिन मुंद खे सम्झणो आहे त कंहिं इश्क जे दास्तान ऐं शाइरी जी किताब मां हवालो चूंडे गॾु कजनि ऐं भिटाई खे सूंहं कजे त पंहिंजे रसाले में का वाट कढी ॾे त हीअ मुंद एतिरो मलोल कंदड़ छो आहे।